बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, अॼु जेका आहे अॼु राति जेका आहे 10:46 ते जेका आहे न चंड गिण पई थिए थी पई। हे तव्हांखे जेको मैप पढ़ी करे ॾेखारियूं या ज़ाइचो जेको आहे उहो भरे करे मां तव्हांखे उन खे ॾेखारियो तव्हांखे ख़बर पए त चंड गिण असुल थींदी कीअं आहे ऐं उन जे थियण खां पोइ हालात कहिड़ा हूंदा आहिनि। हाणे सिज गिण ऐं चंड गिण इहा त थींदी आहे, इहा तव्हांखे ख़बर हुजे। माण्हू चवंदा आहिनि जॾहिं इहा चंड गिण सिज गिण जेकॾहिं चंड हले थो पियो, सिज बि हले थो पियो ऐं धरती बि गोल घुमे थी पई त इहे हर महीने छो न थींदा आहिनि। त तव्हांखे मां इहो ॿुधायां त इहे 5 डिग्री हेठि या मथे जेका आहिनि उहो धरती जे साइड खां क्रॉस कंदा आहिनि या धरती उन जे साइड खां क्रॉस कंदी आहे। 5 डिग्री जो फ़र्क़ु पवंदो आहे। इन जे करे हर महीने इहा जेका आहे न चंड गिण न थींदी आहे। मेन मसइलो पहिरियों नंबर ते इहो आहे। नंबर ॿियो, हाणे जेका तव्हांखे मां डायग्राम ॾेखारियोमांसि त शम्स 15 दर्जे ते अचे थो पियो, हीअं कमर 14 दर्जे ते अचे थो पियो, माना उनजो डिग्री जो फ़र्क़ु ख़तमु थी वियो ऐं उहा जुज़वी थिए थी पई। माना उनजी थोरी साइड जेका आहे न सिर्फ़ु असांखे उहा कारी या ऊंदाही नज़र ईंदी। जेको पाछो डायरेक्ट सिज जो चंड ते पवंदो आहे न, उनजो हल्के पासे में धरती जो जेका आहे न उहो हिसो उनजो अचे थो पियो। उन डिग्री जे फ़र्क़ जे करे राति जेका आहे 10:46 खां वठी राति जो नाइट में जेका आहे उहा माना 12 खां पुठिते वेंदी हली ऐं इहो जेको आहे न माना पंहिंजे एरिया जे अंदरि कुझु न कुझु जेका आहे न उहा चंड गिण नज़र ईंदी। मुकमल जाम न आहे ऐं कंप्लीट न आहे। नंबर त पहिरियों इहो। नंबर ॿियो त जेका आहे न हिन में फ़ाइदो नफ़ो नुक़सानु हाणे कहिड़ो आहे। सो नफ़ो ऐं नुक़सानु हिन जो इहो आहे त सिर्फ़ु पैसे जो ध्यानु थींदो मुंहिंजे तजुर्बे जे हिसाब सां। ऐं जेकॾहिं घरेलू को मसइलो हूंदो न उन में सिर्फ़ु पैसो उन में ध्यानु थींदो, लेकिन उहो मसइलो जेका आहे न उहो नॉर्मल थी वेंदो ऐं उहो हल तलब थी वेंदो, हल थी वेंदो ऐं माण्हू त उनखे मां इहो ॾिठो आहे 2 टिनि जॻहियुनि ते त तमामु जेका आहे न वधाए चढ़ाए ॿुधाईंदा पिया त इहो छा थिए थो पियो। ऐं इहो ॿियो थी वियो नज़र मुक़ाबला खां। जॾहिं सिज जी नज़र चंड ते जेका आहे न 7 घर खां पवंदी आहे, पहिरें घर खां 7 घर ते पवंदी आहे ऐं सेम दर्जे दक़ीक़े ते अची वेंदा आहिनि ऐं नज़र मुक़ाबला हूंदी आहे। उतां ज़मीन विच जे अचण जे करे जेका आहे न इहो माना जेका आहे चंड गिण थींदी आहे। बाक़ी जेका आहे शम्स कमर खे जेका नेरीन चवंदा आहिनि, शम्स नीर आज़म, कमर नीर असगर चवंदा आहिनि। मरीख़ मुश्तरी ज़ोइल खे उलविन चवंदा आहिनि छो त इहे शम्स खां सितारा मथे आहिनि। ज़हरा कमर अतारत खे सफ़लिन चवंदा आहिनि छो त इहे शम्स खां हेठि आहिनि। 3 सितारा, 2 सितारा जेका आहिनि हिकु बुर्ज, हिकु दर्जे, हिकु दक़ीक़े ते अची वञनि, उन्हनि खे किरण या मुक़ारनो चइबो आहे। ऐं इहा तमामु वॾी ताक़त वारी नज़र इन्हनि जी हूंदी आहे छो त इहे हिकिड़े ई घर में हूंदा आहिनि। हाणे हुन में जेको ताक़त वारो हूंदो आहे उहो कामयाबु हूंदो, उहो सितारनि ते डिपेंड करे उहो कहिड़ा सितारा आहिनि। न पर ताक़त वारी जेका नज़र आहे किरण या मुक़ारनो आहे, जेके हिकु दर्जे, हिकु दक़ीक़े ऐं हिकु जेका आहे न सानिया सालसिस वग़ैरह ते जेका आहिनि उहे अची वेंदा आहिनि, उन खे जेका आहे न उहो किरान चइबो आहे या मुक़ारनो चइबो आहे। ऐं ज़ोइल खे नैसे अकबर चइबो आहे ऐं जेका आहे मरी खे नैसे असगर चवंदा आहिनि ऐं अतार सितारो उन तव्हांखे अॻु में मां ॿुधायो त इहो मुख़्तलिफ़ सितारो आहे। हाणे हिन में नुक़सानु कोई कोन्हे, जेका आहे माना चंड गिण थिए थी पई, टेंशन वठण जी ज़रूरत कोन्हे का। बाक़ी इहा त पैसे जो ध्यानु थींदो आहे, घरेलू जेके मसइला हूंदा आहिनि उन में पैसो तव्हांजो ख़र्चु थींदो, बाक़ी टेंशन वारी ॻाल्हि कोई कोन्हे। सलाम।